नाज़रीन ख़बर शामिल कंदासीं बेरिया रोड मां जिथे गैस्ट्रो जो मर्ज़ वबा सूरत अख्तियार करे वियो आहे। भरपासे वारनि इलाइक़नि में गैस्ट्रो जे मर्ज़ ते ज़ाब्तो न अची सघियो आहे। वधीक ॿ ॿारड़ा फौत थी विया आहिनि। फौतियनि जो अंग वधी 10 थी वियो आहे। अहम ख़बर अवांखे ॾियूं पिया। बेरिया रोड ऐं भरपासे वारनि इलाइक़नि में गैस्ट्रो जे मर्ज़ ते ज़ाब्तो न अची सघियो। वधीक 2 ॿारड़ा फौत थी विया आहिनि। फौतियुनि जो अंग वधी 10 थी वियो आहे। 200 खां वधीक मरीज़ गैस्ट्रो जे मर्ज़ में मुब्तला आहिनि, जॾहिं त सिहत खाते के बि जोगा उपाउ न वरिता। ॻोठाणनि तरफ़ां सिहत खाते खे इलाइक़े में डॉक्टरनि जूं टीमूं उमाइण जो मुतालबो कयो वियो आहे। भरपासे बेरिया रोड ऐं भरपासे वारनि इलाइक़नि में गैस्ट्रो जे मर्ज़ ते ज़ाब्तो न अची सघियो आहे। वधीक 2 ॿारड़ा हयातियूं विञाए वेठा। फौतियुनि जो अंग 10 थी वियो आहे। तफ़सील मालूम कंदासीं। मजीद कीरियो असां सां लाइन ते मौजूदु आहे। जी मजीद, इन हवाले सां छा तफ़सील आहिनि अवां वटि? बिल्कुल, बेरिया रोड भरपासे में गैस्ट्रो ते ज़ाब्तो न अची सघियो आहे। के बि सिहत खाते जूं टीमूं जेके आहिनि उहे मुतासिर ॻोठनि में न पहुतियूं आहिनि। ताज़ो बेरिया रोड भरिसां ॻोठ गाइब शाह में 9 वरियनि जो मासूम नीगर जेको आहे मोहम्मद अली पुट वारिस अली शरबू फौत थी वियो आहे। जॾहिं त रब रखियो सोलंगी में मोहम्मद यासमीन 18 वरियनि जी यासमीन जेका आहे उहा धीउ मौला बख्श सोलंगी आहे, उहा बि फौत थी आहे। जॾहिं त गैस्ट्रो जे मुख़्तलिफ़ ॻोठनि में फौतियुनि जो अंग वधी 10 थी वियो आहे। जॾहिं त मुख़्तलिफ़ ॻोठनि चाहीं मनूमल, चाहीं सलेमान ख़ालिक ॾिनो राजपुर, चाहीं सुहाग जाद खान राजपुर समेत आसपास जे ॻोठनि में 200 खां वधीक मरीज़ मौजूदु आहिनि, पर सिहत खाते जूं टीमूं न पहुतियूं आहिनि। उन सिलसिले में अमानलाल चौहान ऐं समाजी अॻवाननि एहतिजाज कंदे ॿुधाए त ख़ुदा टीमूं मोकिले ऐं मासूम ॿारनि जूं इंसाननि जूं जानियूं बचायूं वञनि। जी मजीद, तव्हांजी महिरबानी अपडेट करण जे लाइ।